ब्रेकिंग न्यूज़ आया शेयर कई पिया। सिंध हुकूमत सूबे में 3 प्राइमरी स्कूलन की तामीर लाइ 1 अरब 52 करोड़ 82 लख 70 हज़ार रुपयनि की मंजूरी ॾेई छॾी आहे। रिथाबंदी ऐं तरक्की खाते पारां नाणे खाते के ख़त लिखी रक़म ॾियण जी सिफ़ारिश कई वई आहे। स्कूल एजुकेशन खाते सिंध के 5 डिवीज़नुनि हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर ऐं लाड़काने में 3 स्कूलन की तामीर की मंजूरी ॾेई छॾी आहे। स्कूलन की तामीर जो कम हिन महीने शुरू कयो वेंदो, जेको जून 2025 ताईं मुकमल कयो वेंदो। अहम ख़बर सां शेयर कई पिया। सिंध हुकूमत सूबे में 3 प्राइमरी स्कूलन की तामीर लाइ 1 अरब 52 करोड़ 82 लख 70 हज़ार रुपयनि की मंजूरी ॾेई छॾी आहे। सिंध हुकूमत सूबे में 3 प्राइमरी स्कूलन की तामीर लाइ 1 अरब 52 करोड़ 82 लख 70 हज़ार रुपयनि की मंजूरी ॾेई छॾी आहे। रिथाबंदी ऐं तरक्की खाते पारां नाणे खाते के ख़त लिखी रक़म ॾियण जी सिफ़ारिश कई वई आहे। स्कूल एजुकेशन खाते सिंध के 5 डिवीज़न में स्कूलन की तामीर की मंजूरी ॾेई छॾी आहे। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया। हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर ऐं लाड़काने में स्कूल्स तामीर कया वेंदा। स्कूलन की तामीर जो कम हिन महीने ही शुरू थींदो, 2025 ताईं मुकमल कयो वेंदो।